दहशतगर्द ना आहियूं, दहशतगर्द ना आहियूं। असीं सदाई अमन जे लाइ कोशा रहिया आहियूं। अफ़ज़ल इबादत इंसान ज़ात जी ख़िदमत आहे। लतीफ़ चयो त जा जा पसी पाण खे ताता नाए सुजूद विञाए वजूद तिहां पोइ तकबीर चओ। सिंध धरतीअ ते जॾहिं अरगूननि तुर्खाननि हमला कया, जिन असांजूं लाइब्रेरियूं साड़ियूं ऐं असांजी नस्ल कशी कई, असांजी इहो वॾ माण पोयो ऐं असांजो इहो दामन एॾो कुशादो हो त अॼु बि मकलीअ जे क़ब्रिस्तान में उन्हनि जूं क़ब्रूं मौजूदु आहिनि। असां इंसानियत जा दायरा कॾहिं बि जेको आहे त ख़तमु न आहिनि कया, उन्हनि जूं उहे शयूं हुते मौजूदु आहिनि। जेतोणीकि उन्हनि असांजा कुतुब खाना साड़िया, असांजूं तारीख़ मिटाई, पोइ बि असांजो जिगर एॾो वॾो आहे। असीं दहशतगर्द न आहियूं, असीं परिंदनि सां प्यारु कंदड़ आहियूं, वण पोखींदड़ माण्हू आहियूं, समाजी माण्हू आहियूं, सियासी माण्हू आहियूं। जंहिं धरती वटि मां सम्झां थो लतीफ़ हुजे, सचल हुजे, उहा धरती दहशतगर्दी में कॾहिं बि इन्वॉल्व थी नथी सघे। असीं दहशतगर्द न आहियूं, असीं इंसानियत जे लाइ कोशिश आहियूं। एमाज़ोन जे जंगल में अगरि अचानक बाहि लॻी थी वञे, उते जानवर सड़नि था, त सिंध जो नौजवान, सिंध जो माण्हू अखियूं आलियूं करे थो। जेकॾहिं पंजाब जे शहर कसूर में जेका ज़ैनब आहे उन सां लॼा लुट थी थिए, उहा मारी थी वञे, उन ज़ैनब जे लाइ सिंध धरती ऐं सिंध में रहंदड़ माण्हू मातम बि कनि था ऐं पंहिंजे घरनि में जेको आहे तॾो विछाइनि था। इन खां वधीक मां नथो सम्झां त इंसानियत जे लाइ को कोशा हूंदो या अमन सां को प्यारु कंदड़ हूंदो। ठीकु आहे।